अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां मुखातिब आहियां अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा हमेशह जी अॼु बि तव्हांजी ख़िदमत में नई कहाणी खणी हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी अॼु जी कहाणी जो मौज़ू आहे जवान पुट जो ग़म पीउ खे पोढ़ो करे छॾे। साईं मुंहिंजा मोहम्मद हिकु 17 सालनि जो अरबी ख़ूबरू नौजवान तालिब इल्मु हो, जंहिंजो कुझु ॾींहं पहिरियां हिकु ट्रैफ़िक हादसे में इंतकाल थी वियो। पर स्कूल इंतिज़ामिया खे उन ॻाल्हि जी ख़बर न हूंदी आहे। स्कूल मां मोहम्मद जे वाल जे नाले ते नोटिस ईंदो आहे त तव्हांजो ॿारु काफ़ी ॾींहंनि खां स्कूल न पियो अचे। तव्हां हुन जे न अचण जो सबबु ॿुधायो, न त असीं हिन जा नंबर कटे छॾींदासीं। मोहम्मद जो वालिद उन नोटिस जो जवाबु लिखी थो मोकिले त हर अखि आली थियो वञे। उन नोटिस में जिते पुट जे विछड़ण जो ॾुखु आहे उते उन पुट लाइ दुआनि जी सौगात बि आहे। अरबनि जी इहा ख़ासियत आहे त इहे ख़ुशी हुजे या ग़म, ॿिन्ही में दुआ या कलमात इस्तेमालु ज़्यादा कंदा आहिनि। प्यारा उस्ताद मोहतरम, एतिराम ऐं मोहबतनि भरियो सलाम। आउं इहा ॻाल्हि तव्हांजे इल्म में आणणु थो चाहियां त मुंहिंजो पुटु मुंहिंजे जिगर जो टुकड़ो दुनिया छॾे हमेशह लाइ रफ़ीक़ आला ऐं अलाह रहमान रहीम सां मिलणु वियो आहे। मुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे त मुंहिंजो पुटु ॿियनि ॿारनि वांगुरु स्कूल वञे। आउं उनखे सुबुह जो उथारियां, उनजे स्कूल वञण जी तयारी में मदद कयां, पर हू हाणे मूं वटां वियो हलियो आहे। अलाह ताला असांखे ऐं उनखे माफ़ फरमाए बग़ैर हिसाब किताब अज़ाब जे पंहिंजी जन्नत में दाख़िल करे। मूंखे ख़बर आहे त हीउ नोटिस तव्हां ला इल्मी में मोकिलियो आहे, पर उन मुंहिंजो ॾुखु वापसि खां जाॻाए छॾियो आहे। मुंहिंजे पुट जे दोस्तनि उस्तादनि खे सलाम ॾिजो ऐं उन जे कुर्सीअ खे बि सलाम कजो जिते हू वेहंदो हो। उन डेस्क खे सलाम कजो जिते हू किताब रखंदो हो। स्कूल जे भितियुनि ऐं कुंडनि खे बि सलाम कजो जिते उन जी ख़ुशबू रचियल आहे। उन जे कोताहियुनि खे दरगुज़र करे उन जे उस्तादनि ऐं दोस्तनि खे दरख़्वास्त कजो त उन खां का ग़लती थी हुजे त उन खे माफ़ु कनि। अलाह ताला असांखे उन तॾहिं मिलाईंदो जॾहिं अज़ीम कुदरत वारे बादशाह जे हज़ूर सच जी मजलिस में सभु गॾु थींदासीं। सलाम में मोहबत क़बूल कयो। साईं मुंहिंजा मुंहिंजी अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। इन ई ते तव्हां खां मोकिलायूं था साईं मुंहिंजा, इन ई ते तव्हां खां इजाज़त चाहियूं था त हुन खां अॻे विछड़नि जी वेल सोज़ चयमि, खेसि रब पंहिंजे अमान में रख।